डॉक्टर शहला इहो केस मूंखे ॾिनो। हालांकि इहो केस मूं हारायो, पर उनजो सबबु जमील हो। मूंखे यकीन हो त तारिक साहब मुंहिंजी ॻाल्हि ते भरवसो न कंदो। उन जे करे मां उन केस जो फाइल खणी आयो आहियां। ही वठो, तव्हां पाण खे पढ़ो। इहा हुई जमील जे केस जी हक़ीक़त। हुनखे सज़ा बि न अचे हा, पर हुन कोर्ट में ज़ोर सां बार बार इहो बि चयो त इहो त हिकिड़ो खून आहे, पर भेण जी आबरू बचाइण जे लाइ हिकु खून त छा, जेकॾहिं 1000 खून करणा पिया तॾहिं मूंखे का परवाह कान्हे। वधीक हाणे तव्हां पाण सम्झो। थैंक यू वेरी मच वकील साहब, थैंक यू वेरी मच। केतिरा दफ़ा चयो अथमि सदोरी खे चयो ड्रेस चेंज करे, पर मुंहिंजी त को ॿुधे ई कोन थो। कहिड़ी क़यामत अची वई? क़यामत जा त आसार ज़ाहिर थियण लॻा आहिनि, ऐं जेकॾहिं सदोरी ड्रेस चेंज न कई त क़यामत बि अची वेंदी। वरी छा थियो? थियो इहो जो चांहि ठाहिण वक़्तु सदोरी जो रओ वञी किटली में पियो, ऐं चांहि जी पतीअ बदिरां संदसि रए जे ॻाढ़े रंग में चांहि ठाहे खणी आई। अरे मां बि चवां त चांहि जो रंग छो बदिलियल हो? तंहिं ॾींहुं ॿोड़ में तुंहिंजे कन जो वालो निकितो। आख़िर इहे सभु हासा मूंसां ई छो था थियनि? सदोरी इहो छा आहे? कुझु ख़्यालु कंदी कर। ही ख़्यालु कोन कंदी, नदीम अचे त फ़ैसिलो कंदसि। हद थी वई। के ॾींहुं ईअं बि थींदो जो ॿोड़ जे प्याले जो ढक लाहींदासीं त हुन मां नदीम साहब खी 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 कंदो ॿाहिरि ईंदो। तो पेट में ई फ्रू विझी छॾियो। माफ़ कजो बेगम साहिबा, अॻिते ईअं न थींदो। न न सदोरी, अॼु त पाण इहो तो ॾाढो सुठो कयो। तुंहिंजे ईअं करण सां घटि में घटि नाज़ुशी जे मुंहं ते मुरकत आई। हेलो जी साहब त घर कोन्हे, अवां केरु? मैनेजर साहब। मैनेजर साहब साहब अचे तो ॿुधाइजो, सॼो घर परेशान आहे। जी जी। केॾांहुं हलियो वियो? इहो सभु कुझु तुंहिंजे करे थियो। कहिड़ी ज़रूरत हुई वकील खे आणण जी? कमाल थी करी, ॿिनि ज़िंदगियुनि जो सवाल हो। आऊं चवां थी ज़रूरत कहिड़ी हुई, वरियो छा? मुर्गो ई तारिक रुसी हलियो वियो। अलाए जे किथे रुलंदो हूंदो। बाबा किथे हू आपी वारनि ॾांहुं न हलियो वियो हुजे?
तूं त माठ कर जे कुंवार ॾांहुं हली वञे हा त ही तलाक वारा कागज़ न खणी वञे हा। पर तॾहिं बि फोन करे मालूम करण में छा हर्ज आहे? तूं माठ कोन कंदी आहे। हाणे असीं दुश्मननि खे ॿुधायूं त परेशान आहियूं। जो सरकार अची। तारिक तूं केॾां हलियो वियो हैं? सुबुह खां वठी असीं परेशान हुआसीं। छो चाची का ख़ास ॻाल्हि हुई छा? शफ़ी जी बेबी। तूं ॾिसी कोन थो तारिक थकिजी आयो आहे, वञी चांहि ठाहे खणी अचे। जी बेबी। पर तूं तस मुर्का तूं वञी चांहि ठाहे अच। जी बेहतर। आउं चांहि ड्राइंग रूम में तो पियां। तूं करण छा थी चाहीं? आऊं हिन घर जी बदख़्वाह कोन आहियां। जेकी कुझु करणु चाहींदसि हिन जे बहितरीअ लाइ कंदसि। मुर्क अॼु मुंहिंजो हिकिड़ो कमु त कर। कहिड़ो? मुर्क तूं नाज़िश जे घर वञ ऐं हुनखे मुंहिंजे पारां परचाए वठी अच प्लीज़। तारिक पुट तूं ईअं ओचितो ओचितो केॾांहुं न वेंदो कर। मुर्क तोखे किथे किथे न ॻोल्हियो, हर हंधि फोन कयो। पुट हे कागज़ तूं कल्ह मेज़ ते विसारे वियो हुई। सोचियमि अहम कागज़ आहिनि, संभाले रखियो। पुट तो वटि पेन आहे? हाँ। अचे हिन ते तूं सही कर त कंहिं ॾींहुं शफ़ीअ जे हथां ॾियारे मोकिलिया। नाज़िश तक़दीर ऐं तदबीर जे हिन रांदि में कंहिं खटियो आहे कंहिं हारायो आहे, इन जो हिसाब त न रखी सघियो आहियां। पर अॼु तुंहिंजे सिलसिले में हिसाब बेबाक करे छॾियो अथमि। तारिक तूं एॾो सुठो आहीं, इहो मां सोचे बि नथे सघियसि। लॻे थो त अॼु मुंहिंजो विञायल भाउ मूंखे वरी मिली वियो आहे। मुर्का बीबी तव्हां अचो। सदोरी कहिड़ा हाल अथई? ठीकु आहीं? बसि ठीकु आहियां। आंटी जन कोन्हनि छा? अक्षा बीबीअ सां गॾु बेगम साहिबा ॿाहिरि वियल आहे। तव्हां वेहो, इझो आहीं। ऐं आपी मुंहिंजो मतिलबु आहे त नाज़िश किथे आहे? नाज़िश बीबी पंहिंजे कमरे में आहे। अचो, हेॾां अथसि कमरो। Come in. सदोरी तोखे 1000 दफ़ा चयो अथमि त मूंखे डिस्टर्ब न कर।
जी बेहतर बेगम साहिबा। ओ मुल्क साहिबा कीअं अचण थियो आहे? वेहण लाइ बि न चवंदी अचां पई? हा हा छो न, तोखे केर न विहारींदो। वेह। अपी तव्हांजी तबियत ठीकु आहे न? फ़क़ति इहो ॾिसण आई आहीं त मूंखे ग़लति न सम्झा पई। ग़लति? तोखे त मूं हाणे सम्झो आहे मुल्क साहिबा। वक़्तु अचण ते ई त इंसान परखबो आहे। मां बि इहो ई त चवां थी त वक़्तु अचण ते ई मूंखे परखिजा। अॼु त आऊं तारीख़ जे चवण ते आई आहियां। ओ ज़बानी तलाक ॾिनी अथसि या शरीफ़नि वांगुरु को काग़ज़ मोकिलियो अथसि? अपी तूं अॼु कहिड़ियूं ॻाल्हियूं पई करीं? हू पंहिंजे रवैये ते तमामु घणो पशेमान आहे। बसि कर मुल्क। हुनजे ऐं मुंहिंजे विच में जेके नाता हुआ से कॾहिं जा टुटी चुका आहिनि। इहे रिश्ता नाता एतिरा कचा न हूंदा आहिनि अपी जो कंहिं ग़लतफ़हमी सबबु टुटी वञनि। फ़क़ति हिकु दफ़ो हुनखे माफ़ कयो अपी। कीअं अचण थियो आहे मुर्क? जी वो अपी सां मिलण आई आहियां। तमामु जल्द यादि आई अथई आपी? जी। तारिक कीअं आहे? जी वो परेशान आहे। तुंहिंजी मौजूदगी में बि? अफशां घर आए दुश्मन जी बि इज़त कबी आहे। मुर्क त वरी बि पंहिंजी आहे। आंटी अव्हांखे मुंहिंजे बारे में का ग़लतफ़हमी थी आहे? न न पुटु, तुंहिंजो त हिन में को बि ॾोह कोन्हे। ॾोह त उन्हनि जो बि कोन्हे जेकी पंहिंजा हुआ, पर ज़ख़्म परावन खां न ॾिना। आमिर नाराज़ आहीं मूंखां? दोस्तनि खां नाराज़ थी वियो आहे छा? या जॾहिं इंसान जो नसीब फिटंदो आहे न त पोइ पंहिंजा बि परावा थी वेंदा आहिनि। न नसीब न, पर जॾहिं इंसान जी मत खसबी आहे न त पोइ सभु कुझु थींदो आहे। ख़ैर छॾ हिन ॻाल्हियुनि खे, तूं वेह। आमिर, मत खसजण सां त माण्हू चरियो थी वेंदो आहे, ऐं चरियनि खे हीअं अकेलो त कोन छॾिबो आहे। तू छा चई रही तारी? छा चई रही तूं? आऊं चरियनि खे अकेलो छॾींदुसि? पूरा 5 साल उम्मीद ऐं नाउमीदी जे पीड़ा में गुज़ारिया।
तुझी हर खुशी हर ख्वाहिश पूरी करने की कोशिश कई। अमृत ये तो छा थी हुआ है। माफ कर दोस्त, मैं थोड़ी जज्बाती थी बेहोश छड़न कारण के तुम्हें ये समुंड पंहिंजे अंदर में के लहरों लिकाए वेठो है। या ख़बर मूंखे अॼु पई आहे। आउं त पंहिंजा दुख ओरण आयो हुअसि। मूंखे कहिड़ी ख़बर हुई त आउं दुखनि जे ॾेह ॾांहुं पियो वञा। चयमि न दोस्त, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। तूं वेह ऐं मूंखे पंहिंजो मामिलो ॿुधाए। वेह प्लीज़, अच। न आमिर न, अॼु आउं तोखे पंहिंजो मामिलो कोन ॿुधाईंदुसि। अॼु तूं मूंखे ॿुधाईंदे त तोखे कहिड़ा ॾुख आहिनि। कमाल आहे यार, आउं नंढपण खां तोसां गॾु आहियां, पर अॼु ॾींहं ताईं तोखे न सम्झी सघियो आहियां। वात बंद ऐं कन खोल। अॼु हिकिड़ी ॻाल्हि जो फ़ैसिलो थियणु घुरिजे। फ़ैसिलो इहो, या त तूं सदोरी खे चओ त इहे कुंवार वारा कपिड़ा बदिलाए, या वरी असीं सदोरी था बदिलायूं। अफिया बीबी, काबी भी सदोरी आहे जा। ओ माय गॉड, एड़ी सादगी भी केड़े कम जी। अल्लाह जा बंदा, मुझो मतलब आहे त असां कभी नौकराणी रखी वठंदासूं। छो अफशां बीबी, तू माट के सदोरी। हाँ तू बुधा नदीम साहब, केड़ो तो फैसलो करी। अफशां बीबी, तहां भी नौकराणी रखी छॾियो। ॾिसो न सदोरी केतिरी कमज़ोर थी वई आहे। ओ दादा, अल्लाह जे वास्ते समझ कर समझ। ॿी बि नौकराणी नाहे रखणी न। पोइ ठीकु आहे, अकेलो कमु सॼो कंदी पाण। सदोरी प्लीज तू समझाइस। अफशां बीबी, मूंखे इन्हनि फ़ैसिलनि में न विझो। बाक़ी मुंहिंजे लाइ जेको हुकुम हुजे आउं हाज़िर आहियां। वञी खद में पओ। तोखे इन्हनि कपिड़नि में ॾिसण खां त बहितर आहे आउं ई खणी बुरको पायां। बाजू, अचो अचो वियो। ना नफ़ा तूं वे। अम्मी किथे आहे? नाज़िश पुट, तूं मुंहिंजी ॻाल्हियुनि ते कावड़ मथा करीं। मां तोखे सम्झायां कोन थी। तूं पाण अक़लमंद आहीं, पंहिंजो चङो मंदो चङी तरह ॼाणंदी हूंदी। मां त सिर्फ़ु एतिरो थी चाहियां त तारिक पुट, तूं ॿाहिरि छो बीठो आहीं? अच अंदरि अच। हली आ बा। वालेकुम सलाम। वे पुट, पुट तव्हां वेहो त मां तव्हांजे लाइ चांहि थी ठाहे अचां। ठीकु आहे। नाराज नहीं नाज? हाँ नाज, क्योंकि नाराज थियण जो पूरो हक़ आहे। पर नाज, ग़लतियूं इंसाननि खां ई थींदियूं आहिनि ऐं इंसान ई इंसान खे माफ़ कंदो आहे। नाज, नाज
कुछ गुनाह तो माण्हू ॼाणी वाणी कंदो आहे, पर कॾहिं कॾहिं न चाहींदे बि माण्हू खां गुनाह थींदा आहिनि। प्लीज़ नाज़, मूंखे माफ़ करे छॾ प्लीज़। प्लीज़ नाज़, मूंखे हिकु दफ़ो माफ़ करे छॾ। तकदीर जे ॾिनल ज़ख़्मनि जो हिसाब कोन्हे कंदसि तारीख़। इन ई उन्हनि अज़ियतनि जी ॻाल्हि कंदसि जेके वक़्त जी साथी बणिजी मुंहिंजे मथां गुज़रियूं। आउं फ़क़ति एतिरो चवंदसि तारीख़ त जिन रस्तनि तां हली तूं हिते आयो आहीं उन ई वाटिन तां वापसि मोटी वञ। किथे इहे राहूं बि तोखां रुसी न वञनि। नादिश, अॼु प्यार जे राहुनि जा ॿ मुसाफ़िर पंहिंजी मंज़िल माणे चुका आहिनि। अॼु असांजी ज़िंदगीअ जे हिकु इंतहाई ख़ुशगवार मोड़ जो आगाज़ थियो आहे। ज़िंदगीअ खे ख़ुशगवार बनाइण में औरत जो तमामु वॾो हथु हूंदो आहे। औरत त घर जी रोशनी आहे, घर जी सूंह आहे। औरत जे ई करे घर खे घर जो रुतबो थो मिले। शुक्र थियो सरकार, तव्हांजे चपनि ते मुस्कुराहट त आई। तुंहिंजो सुंदर साथ ऐं तुंहिंजे वफ़ाउनि जी ख़ुशबू मूंसां गॾु रही न त पोइ इहा हयाती गुलो गुलज़ार थी वेंदी। जल्दी कर नदीम, जेसी ताई बेगम साहिबा नाज़िश बीबीअ खे अस्पताल मां चेक कराए अचे तेसी ताई सफ़ाई करे वठ। सदरी तू को फिक्र ही न कर। तोखे त ढंग सां सफ़ाई बि कोन थी करण अचे। तो चङी तरह हथ था ॾकनी मथां केरे भञी विझी। सदरी अहिड़ो त रही आहियां। अञा तो चवे सदरी मुंहिंजे क्वार्टर ते हल ता हथनि सां रधे तोखे खारायां। सदरी आओ न, सब कुछ रधे ईंदो आहियां। छा रधींदो आहीं? सब कुछ। कंहिंखां सिखियो आहीं? सदरी हिन नौकरीअ खां अॻु न हिकु वॾे होटल में नौकरी कंदोसि। तो त मूंखे अॻ में ॿुधायो ई कोन हो। हाणे अचे न अफ़शा बीबी चवांसि थी त ॾिसो मुंहिंजो नदीम छा आहे। नदीम उते सुठा खाधा पचंदा हूंदा न? सदरी सुठा खाधा ऐं वॾा माण्हू ईंदा आहिनि। त उहे सभु खाधा तूं पाण पचाईंदो आहे? तूं पाण पचाईंदो आउं थोरी पचाईंदो हुअसि। त पोइ तूं छा कंदो आहे? उते सावध हूंदोसि। जी बीबी साहिबा। तारिक आहे या हलियो हुयो? बीबी साहिबा सुबुह जो था निकिरनि, राति जो था अचनि। न खाधे जी ख़बर अथनि न आराम जो होश। अॼु त सॼी राति न आया आहिनि। शफ़ी बाबा, आउं ठीकु थी वञा त नाज़िश खे परचाए घर वठी अचां। अलाह करे ईअं थिए बीबी साहिबा। आउं साहब लाइ ॾाढो परेशान आहियां। अॼु तव्हांजी तबियत कुझु बहितर पई लॻे मम्मी। मुर्ख पुट, मूंखे तोसां ज़रूरी ॻाल्हाइणो आहे। शफ़ी बाबा। जी बीबी साहिबा। मुर्ख पुट, हयातीअ ते को भरोसो कोन्हे। अलाए कॾहिं सफ़र जो सॾु थिए। ओहो मम्मी, मामूली बुखार आहे, लही वेंदो। अवां खामोखा परेशान पियूं थियो।
पुट आऊं चवां थी मुंहिंजे हयातीअ में तूं पंहिंजे घर जी थी वञ। प्लीज़ मम्मी अहिड़ियूं ॻाल्हियूं न करियो। तुंहिंजे पीउ जो चवणु आहे मुर्ख जो मङणो करे छॾियूं पुट। मङणो कंहिंसां? तुंहिंजे पीउ जो दोस्त आहे, उन जो हिकु अकेलो पुटु विलायत मां पढ़ी आयो आहे पुट। छॾो मूंखे, छॾो मूंखे, छॾो मूंखे, छॾो मूंखे, छॾो, छॾो मूंखे, छॾो मूंखे। प्लीज लियो। आमिर साहब, अवां वाकई अज़ीम इंसान आहियो जो केतिरनि सालनि खां मुसलसल कोशिश करे रहिया आहियो, पर को त ॾींहुं ईंदो डॉक्टर साहब जॾहिं हिन वेचारी खे पर मूंखे सम्झ में नथो अचे त छा करियां, छा करियां। डॉक्टर साहब छो भला इहो मर्ज़ को लाइलाज आहे छा? न, बिल्कुलु न, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। दरअसल ॿाहिरिनि मुल्कनि में इलाज जूं बहितर सहूलियतूं मौजूदु आहिनि, उते ज़रा ख़र्च वधीक थो अचे। तव्हीं छा था सम्झो त जेकॾहिं असां ज़ैनब खे ॿाहिरि मोकिलियूं त उहा बिल्कुलु ठीकु थी वेंदी? ॾिसो साईं, शफ़ा अलाह साईं जे हथ में आहे, पर हिते बि इलाही मरीज़ ठीकु थियो वञनि। ठीकु आहे डॉक्टर साहब, मूं इहो इरादो कयो आहे त ईंदड़ साल आउं ज़ैनब खे इलाज लाइ ॿाहिरि वठी वेंदुसि। ईंदड़ साल छो अमर? हिन ई महीने मुंहिंजे भाउ जी मङ इलाज लाइ ॿाहिरि वेंदी। डॉक्टर साहब तव्हां पैसनि जो को फ़िक्र न कयो, तव्हां रुॻो असांखे तरीक़ेकार खां थोरो आगाह कजो त महिरबानी थींदी। तव्हां बिल्कुलु को फ़िक्र न करियो, ऐं सभु इंतज़ाम करे छॾींदुसि। ही तूं छा करे रहियो तारे? अमिर आउं उहो कुझु करे रहियो आहियां जेको मूंखे अॼु खां घणो अॻु करणु खपंदो। बसि तूं वधीक परेशान न थी ऐं सफ़र जी तयारी शुरू कर। भेण, असांजे अचण जो मक़सदु त अव्हां सम्झी विया हूंदव। यकीन करियो, अॼु इहो असीं फ़ैसिलो करे आया आहियूं त नाज़िश धीअ खे पाण सां गॾु वठी वेंदासीं, या त सभई असां हिते ई रहंदासीं। अदा भली रहो, सदा रहो, हीउ बि तव्हांजो पंहिंजो ई घरु आहे। पर रहियो सवाल नाज़िश जो, त मूंखे त हिन में को बि एतिराज़ु कोन्हे, पर जेकॾहिं नाज़िश राज़ी थी वञे त मूंखे ॿियो वधीक छा घुरिजे। नाज़िश किथे आहे? आउं खांसि माफ़ी वठंदसि भेण। भेण, ही तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं पई करे? मूंखे त ख़ुशी आहे त नाज़िश हिकु माउ जो घरु छॾे ॿी माउ जे घर पई वञे। पोइ छा ख़्यालु आहे, कुंवार खे हली वठी अचूं? हा हा, छो न, जेका अव्हांजी मर्ज़ी। अचो अच्छा। चाचा साईं तव्हांखे मुबारक हुजे। ख़ैर मुबारक, ख़ैर बेटा तारीख़ मुबारक। महिरबानी, ख़ुशि